किताब जनाब अर्ज गुजार आया जानशीन शेर मुस्तफ़ा नायब सुल्तान रवानीन वाकिफ अहले सुन्नत हज़रत अल्लामा डॉक्टर मुफ्ती हक़ुल नबी सिकंदरी ने दामत व क़दर अली आदम के साइंटिस्ट और सनवाना सानारे तकबीर नारे तकबीर नारे सलाम नारे सलाम नारे तकबीर नारे पीर नारे उलमाए हमारे सुन्नत الحمد لله المتفرد باسمه الأسماء المختص بالملك الأعز الأحمر الذي ليس دونه منتهى ولا له بل أزواهر لا تخجل ومهما الباطن تقدسا لا عدما وسع كل شيء رحمة وعلما وأسبغ على أوليائه نعما وعما وبعث فيهم رسولا من أنفسهم أنفسهم وعرضا وعجما وأسلاهم وحدا وذلا وأرجحهم عقلا وحلما وزكاه روحا وجسما وحاشاه عينا وبسما وآتاه حكمة وحكما ونورا وفتح به أعينا عميا وقلوبا غلفا وآذانا صما अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ये भी खूबसूरत अज़ीम शान महफ़िल महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मीलाद शरीफ जे हवाले सां मुनाक़िद पज़ीरा जंहिंमें तव्हां हाज़िर आहियो ही फ़क़ीर परे खां हाज़िर थियो आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद शरीफ के हवाले से तव्हां ऐं असां हिते गॾु थियल आहियूं। हिकु ॻाल्हि यादि रखो त ख़ुदा जो मीलाद न थींदो। जेको अल्लाह आहे, जेको ख़ालिक़ आहे, उहो मीलाद खां पाक आहे। क़ुरान पाक फरमाए थो त क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। यह सूरत इखलास आहे। इन सूरत इखलास में इहा ॻाल्हि मौजूदु आहे ऐं हर मुस्लमान इन ॻाल्हि खे सम्झे थो त अल्लाह ॼम खां पाक आहे ऐं ॼम खे अरबीअ में मीलादी चयो वेंदो आहे। अल्लाह ॼम खां पाक आहे। जंहिंजो मीलाद थींदो उहो अल्लाह नाहे। अल्लाह जो मीलाद न थींदो ऐं जंहिंजो मीलाद थींदो उहो अल्लाह नाहे। इन जो मतिलबु आहे त अहले सुन्नत व जमात वारा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मीलाद मल्हाए करे कुफ्र खे, शिरक खे, उनखे भञी करे भोरा कंदा आहिनि त असां महबूब जो मीलाद मल्हाए ऐलान कयूं था त मुस्तफ़ा करीम अल्लाह जो ख़ासि बंदो आहे।
अल्लाह नहीं पर रब मिठे खामरी जुदा बनाए अल्लाह बनाए नहीं कोई शक नहीं पर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह नहीं पर अल्लाह खान जुदा बनाए मतलब जुदा जी मतलब बराबरी नहीं बल्कि मतलब या फ़कत ला इलाहा इल्लल्लाह चवण सो कम कोन हलंदो बल्कि उन सां गॾोगॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवणो पवंदो उनजे मथां यकीन रखणो पवंदो इक़रार करणो पवंदो मां तव्हांजे आलो क़ुरान पाक जी आयत तिलावत कई आहे यकीनन अव्हांखे तकरीरूं सॼो साल ॿुधायूं था मां हर साल हिते ईअं ई ॻाल्हाईंदो आहियां ईअं तव्हां ॿुधी रहिया आहियो मूंखे गुज़िश्ता साल खां अल्लाह ताला तव्हां असांखे सभिनीनि खां पहिरियां दुआ घुरो त अल्लाह ताला उन फ़क़ीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी उन हक़ सच जे मथां अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं तबरुक ख़ातिर बरकत ख़ातिर महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद ऐं सलाम खे भेरो ॾियारियो त मां तव्हांखे अल्लाह जो क़ुरान पाक ॿुधायां सभई जो सल्लल्लाहु
हिक पासे उन दुखे वक्त में अल्लाह जो हुक्म आ तव्हां कम जे वक्त सब्र कंदा दुख जे वक्त सब्र कंदा वरी ॿिए पासे शरीयत पाक जो हुक्म आ अल्लाह तबारक व तआला जॾहिं बि तव्हां जे मथां नेमत फरमाए त हाणे तव्हां जे मथां लाज़िम आ त रब जी नेमत जो शुक्रानो ज़रूर अदा कंदा कयो। अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो कुरान अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो व इन तउद्दू निअमतल्लाहि जेकरे तमा अल्लाह तबारक व तआला जो नेमतूं गणण चाहियो 1 2 3 4 5 6 7 यो गणे तो इनखे चयो आहे जेकरे तमा ये अल्लाह तबारक व तआला जो नेमतूं गणण चाहियो त तमा नथा गणे सघो फला तुहसूहा तमा कोई गणे कोन था सघो छो त अल्लाह तबारक व तआला जो नेमतूं इंसान जे मथां बेशुमार है एना शरीयत दुख जे वक्त मनो फरमायो आ त जज़ा फज़ा न कजो गम जो इज़हार न कजो ऐं हेॾा अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आ रब जो फज़ल थिएव पुत्र ॼमेव पुत्र अल्लाह तबारक व तआला बचड़े जी नेमत अता फरमायो त शरीयत पाक जो हुकुम आ त अक़ीक़ो कयो इहो अक़ीक़ो उन जो शुक्रानो आ मुंहिंजा भा अज़ीज़ काइनात जो समूरो ख़ुशो हिकिड़े पासे पर मिठे मोहम्मद करीम वारो थोरो समझ था रब वॾो फरमायो खीर पुत्र या अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ा तव्हां असांजे मथां महिरबानी आहे अल्लाह तबारक व तआला मुस्लमान बणायो आहे या अल्लाह तबारक व तआला जी महिरबानी आहे अल्लाह तबारक व तआला तोखे मूंखे अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो अता फरमायो आहे या अल्लाह तबारक व तआला जी महिरबानी आहे मुंहिंजा भाउ वधीक क़ुरान रब अता फरमायो या अल्लाह तबारक व तआला जी महिरबानी आहे पर यादि रखजां क़ुरान मिलियो त मुस्तफ़ा जे सदके मस्जिद मिली त मुस्तफ़ा जे सदके ईमान मिलियो त मुस्तफ़ा जे सदके वीते रब रहमान मिलियो त मदीने वारे घोट जे सदके मिलियो अल्लाह जी नेमतुनि जा केतिरा शुक्र या अदा करे केतिरा कंदव ऐं केतिरा करे सघो था कोन था करे सघो लखे